नाज़रीन आवाज़ न्यूज़ में वलीकार अवाया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। कराची वासण पसंद जो पाणो कंदड़ दुआ ज़ेरा बावाल नगर में बाज़ियाब संदसि मुड़स के भी हिरासत में वरितो वियो। AVCC दुआ ज़ेरा के पंजाब के शहर बावाल नगर में बाज़ियाब करायो। कानूनी घुर्जूं पूरी करण बाद दुआ ज़ेरा ऐं संदसि मुड़स के कराची आंदो वेंदो। दुआ ज़ेरा पंजाब वासी ज़हीर सां पसंद जो पाणो कयो हो। सिंध हाई कोर्ट दुआ ज़ेरा के बाज़ियाब करण लाइ 10 जून की तारीख़ ॾिनी हुई। दुआ ज़ेरा के बाज़ियाब करण लाइ सिंध हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत खां मदद घुरी हुई। दुआ ज़ेरा के बाज़ियाब न करण ते IG सिंध कामरान फज़ल के उहिदे तां हटायो वियो हो। SSP ज़ुबैर नज़ीर जो चवणु आहे त दुआ ज़ेरा जे मुड़स ज़हीर खे हिरासत में वरितो आहे। हुकूमत इलेक्शन कमीशन के पाण सां मिलाए चूंडनि में धांधली की साज़िश रचाए रही है। PTI चेयरमैन इमरान खान जो इल्ज़ाम। अपर में जलसे के ख़िताब दौरान इमरान खान चयो त शहबाज़ शरीफ़ घणो घबरायल है। इन जे चेहरे ते ख़ौफ़ है जेकॾहिं तव्हां खां हुकूमत न पई थिए त साज़िश छो कयव। असां मथां मड़ियल इम्पोर्टेड हुकूमत मुल्क के तबाही ॾांहुं वठी वञी रही है। असां कंहिंजी ग़ुलामी कॾहिं बि क़बूल न कंदासीं। अमेरिका इसराइल ऐं भारत गॾिजी असांजी हुकूमत ख़िलाफ़ साज़िश कई। सिंध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इमरान खान के 2023 ताईं चुप रहण जो मशवरो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त इमरान खान जो परॾेही साज़िश वारो बयानियो दफ़न थी वियो। इमरान खान वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ की कारकर्दगी खां डिॼे थो। खेसि मशवरो आहे त 2023 जो इंतज़ारु करे। इमरान खान क़ौमी सलामती कमेटी के पंहिंजी मुनाफ़िक़त वारी सियासत में घेलण जी नाकाम कोशिश न करे। सदर डॉक्टर आरिफ अलवी नैब ऐं इलेक्शन तरमीमी बिल मंज़ूरी खां सवाइ वापसि सुम्हाणे छॾिया। सदर बिल आर्टिकल 75 जी शिक 1B तहत वापसि वज़ीर आज़म ॾांहुं मोकिलिया ऐं हिदायत कई त पार्लियामेंट ऐं इन जूं कमेटियूं बिलनि ते नज़रसानी ऐं तफ़सीली गौर कनि। सदर जो चवणु आहे त सदर खे कानून साज़ी जी तजवीज़ुनि ते आगाह न कयो वियो ऐं इतलाह न करे आर्टिकल 46 जी मञकड़ी कई वई। नैब कानून में तरमीमुनि सां पाकिस्तान में एहतसाब जो अमल दफ़न थी वेंदो। खानपुर मार वेझो हथियारबंदनि जी फायरिंग नौजवान क़तल ॻोठ सुरोपो बोज़दार में हथियारबंदनि नौजवान शेर मोहम्मद बोज़दार की गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ऐं बलोचिस्तान मंदिर वेझो पुलिस वैन तेज़ रफ़्तारी सबबि कल्टी हादसे में 2 पुलिस एहलकार ऐं 4 कैदी ज़ख़्मी।